नाज़रीन, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कराची में 578 इमारतुनि खे ख़तरनाक करार ॾेई छॾियो। धरती टीवी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारी लिस्ट हथ करे वरिती आहे। तफ़सील लाइ पेश आहे इसाक़ सरकी जी हीअ रिपोर्ट। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कराची में 578 इमारतुनि खे ख़तरनाक करार ॾेई छॾियो आहे। धरती टीवी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारी लिस्ट हथ करे वरिती आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ख़तरनाक इमारतुनि जी लिस्ट कमिश्नर कराची ऐं डिप्टी कमिश्नर्स खे फराहम कई आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी रिपोर्ट मूजिब ज़िले ओभर में 23 ऐं ज़िले सेंट्रल में 66 इमारतूं ख़तरनाक आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त उहे इमारतूं कंहिं बि वक़्तु किरी सघनि थियूं। रिपोर्ट में वधीक ॿुधायो वियो आहे त ज़िले कोरंगी में 14 इमारतूं ज़बून आहिनि ऐं उहे कंहिं बि वक़्तु ढही सघनि थियूं। रिपोर्ट में वधीक जणायो वियो आहे त ज़िले कैमाड़ी में 23 इमारतूं ऐं मलीर ज़िले में 4 इमारतूं ख़तरनाक आहिनि। ज़िले ॾखण में 465 इमारतूं नुक़सानकार ऐं ज़िले ओलह में 2 इमारतूं ज़बून हाली जो शिकार आहिनि, जेकी कंहिं बि वक़्तु ढहण सबबि जानी ऐं माली नुक़सान थी सघे थो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे तर्जुमान मूजिब कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 360 खां वधीक इमारतुनि खे ड्राथो वियो आहे।